खानपुर थाने जो SHO अयूब डोगर बिरोही बिरादरी के घर ते कार्रवाई कई है जैसे नतीजे में 6 जेके ॻोठाणा उन गिरफ़्तार किया इन वक्त इंडस हाईवे ते कलाम बाग खणी औरतूं ऐं मर्द एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त हिन खां पुछो त पुलिस कहिड़ी क़िस्म जी ज़्यादती कई आहे। पुलिस साईं पहिरें राति आयो आहे, असांजे ॻोठ में चोरी बि थियल हुयो ऐं असांजे पेरनि वारे पुलिस कंट्रोल करे हुननि खे बीहारे घरनि में सर्च ऑपरेशन कयो अथसि। ऑपरेशन खां पोइ जेको आहे त 3 माण्हू असांजे पहिरें राति खणी वियो आहे। उन खां पोइ जेको आहे त पुलिस जेको आहे असां वटि हरू भरू जेको इल्ज़ाम हणे थो त तव्हांजो ख़ुदकश ऐं ब्लास्ट हो, पर हे क़ुर असां झलियो था। असां इन जेको आहे त कमनि में न आहियूं, न इन तासुबनि में आहियूं। डोगर साहब अल्लाह को मते ना है, अल्लाह जो रसूल को मते ना है। डोगर हेठ किरदो अल्लाह करे किरदो असां गरीबन सां जुल्म करे तो न अल्लाह उन्हीं सां जुल्म कंदो। असां न चोर न असां चोर जो यार, असां पंहिंजे मानी जे लाइ अल्लाह कंदा आहियूं। सुबुह वेंदा आहियूं, लाभ लाई कंदा आहियूं, गुड कंदा आहियूं, मज़ूरी कंदा आहियूं। मर्दन ऐं औरतुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं जिन जो चवणो त SHO खानपुर अयूब डोगर ज़ुल्म जी इंतहा कई आहे, जेको लखें रुपया जेको आहे असां खां रिश्वत घुरी रहियो आहे। हिननि इहो बि ॿुधायो त जेसीं ताईं असांजा हीअ 6 ॻोठाणा जेको आहे पुलिस आज़ादु न कंदी त इहो असांजो एहतजाज जारी रहंदो। हिननि आला अख़्तियार खां इहो मुतालबो कयो आहे त ख़ुदा रा असां मिस्किननि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन आदिल जान लाड़क सां गॾु रहीम लाड़क, सन TV न्यूज़ खानपुर।